अचो त अंदर जेका अल्लाहु अकबर कबीरा अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह हे जेको टाउन जे तरफ़ां हाणे पाणी कोन्हे को त अॻिलो जेको हंगण ईंदो त उहो भुई कीअं धोंदो ऐं ॾिसंदो कीअं कंदो। दोस्तो हीउ मदई जो मेन शहर जो चौक आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हितां जेको साम्हूं तव्हांखे बाज़ार नज़र ईंदी, हितां सिधो तव्हां अंदरि वेंदव बाज़ार रेडिन जो चौक सॾियो वेंदो आहे मदई शहर जो। ऐं हीउ जेको आहे हितां 10 क़दमनि जे फ़ासिले ते नजफ़ ख़ान कमारियो साहिब जो जेको पुराणो कमारिया हाउस हो, कमारियनि जो बंगलो, जिते नजफ़ ख़ान जवानीअ जो गच ज़िंदगी जो हिसो गुज़ारियो आहे। हीअ मोती मस्जिद आहे। ऐं मदई जी शहर हिकिड़ो वॾो कारोबारी वापारी शहर आहे। हिते परे परे खां माण्हू अचनि था, ख़ासि करे औरतूं अचनि थियूं, ॿार अचनि था, त उन्हनि खे वॉशरूम जे हवाले सां हिकिड़ी वॾी तकलीफ़ थिए थी। उन हवाले सां हिकिड़ो वॾो प्रोपोज़ल हुयो टाउन वारनि खे जे तरफ़ां टाउन जे साम्हूं, त जे करे हिते असां वॉशरूम ठाहियूं। हिननि हिते 2 4 6 वॉशरूम जेको आहे ठाहिया आहिनि। ऐं पुठे दफ़े हिते एहतजाज बि हले पियो त जेकर रेडनि वारा एहतजाज कनि पिया त जेकर वॉशरूम हिते न ठहनि, पर वॉशरूम जेको आहे ठही विया ऐं दरवाज़ा पइजी विया आहिनि अंदरि। अचो त मां तव्हांखे ॾेखारियां त हाणे हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। वॉशरूमनि खे साफ़ु करण जे लाइ जेसिताईं टाउन जे तरफ़ां को स्वीपर मुक़ररु नथो थिए त तेसिताईं हिननि वॉशरूमनि जी का बि अहमियत न रहंदी। पर वधीक मां तव्हांखे अचो त ॾेखारियां त अंदरि जेको आहे हिन वक़्तु वॉशरूमनि जी छा सूरत हाल आहे, उनजो मुआइनो करायां। टैंकी आहे शहर जी, हीअ जेका मुख्य शहर आहे बाज़ार जी तरफ़ रस्तो वेंदो आहे। ऐं हीअ जेका सबील जी टैंकी आहे हिन तां जेको अशर नशर थियल आहे। त हीअ जेके हिननि हिते ठाहिया न वॉशरूम, मां तव्हांखे इन्हनि जो बि मुआइनो कराइणु। वॉशरूम त ठहिया, पर हिन जे लाइ सफ़ाई सुथराईअ लाइ मेंटेनेंस लाइ को बि माण्हू मुक़ररु कोन्हे को। पेर रखंदे ई गंदगी। वरी तव्हां अचो त अंदरि जेका अल्लाहु अकबर कबीरा अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह हे जेको आहे टाउन जे तरफ़ां हाणे पाणी कोन्हे को त अॻिलो जेको हंगण ईंदो त उहो भुई कीअं धोंदो ऐं ॾिसंदो कीअं कंदो। ऐं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाह अल्लाह। मूंखे रोज़ जेको आहे हूंदो हुयो त मां हिननि जो मुआइनो कयां ऐं हिन ते नज़र फेरायां, हिते ॾिसां त छा सूरत हाल आहे। टाउन वारनि खे वॾो शौक़ु हो, हज़ारे समय मुलाज़िम आहिनि जेके घर वेठे पघारूं था खणनि। टाउन वारनि पंहिंजो शौक़ु पूरो कयो आहे। हीअ टियूं जेको आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। इंसान त छा पर हैवान बि अचणु गवारा न कंदो। ऐं हीअ हालत आहे, तव्हां ॾिसो त सही ॾिसो त सही ॾिसो त सही। दरवाज़ा बि ईअं ई बसि छड़ी ख़ाली रखी विया आहिनि। माना हिन जो को बि माना हिनखे त हाणे हे बंदि आहिनि, हेॾो हे पासो ईअं बसि मड़ई रखी विया आहिनि। ऐं हे बि दरवाज़ो तव्हां ॾिसो त हेॾो माना कुझु न कुझु माना ठीकु आहे। हे हेॾो बसि ईअं काठी हणी ऐं वञी विया। पर इन जो त ख़ैरु आहे त पर हीअ अल्लाहु अकबर कबीरा। ख़ुदारा नजफ़ ख़ान कमारियो साहिब जेके टाउन जा चेयरमैन आहिनि, मां हुननि खे मुअदबाना अपील कंदुमि त हिन क़िस्म जी शइ ठाहिण जी आख़िर ज़रूरत कहिड़ी। जेकॾहिं तव्हां ठाही आहे त ख़ुदारा हे तव्हां ज़ुल्म न कयो शहरनि जे मथां हिन क़िस्म जो हे एॾी धप हवस हूंदी, माण्हू कीअं हिते रहंदा हूंदा, कीअं गुज़रंदा हूंदा। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ो पोर्शन मां तव्हांखे ॾेखारियमि। हे ॾिसो धप गंदगी त पोइ हे छा माना कंदा छा कंदा। हिन पासो त भाऊ हे माना वॉशरूम इस्तेमालु थियनि था हा नथा थियनि। हिन पासे ॾांहुं जेको लेडीज़ पोर्शन आहे वरी ॾिसूं या परियूं लेडीज़ मालिकी कोन्हे न। माना केॾी गंदगी लॻी पई आहे वॉशरूमनि में, पाणी कोन्हे को हिते। हे माना गंदगी लॻी पई आहे। हे दरवाज़ा अल्लाहु अकबर। हीअ गंदगी टाउन जे तरफ़ां जेके काकूस खाना ऐं वॉशरूम ठाहिया विया आहिनि, मां उन्हनि जी हालत त तव्हांखे ॾेखारियां। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हिनखे त कड़ो कुंडो कोन्हे बंदि कयो आहे त हाणे हीअ माना हालत आहे। हाणे दोस्तो हीअ जेका सूरत हाल हुई वॉशरूमनि जी अंदरि जेका मां तव्हांखे ॾेखारी, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त टाउन वारनि खे ख़बर न आहे त कहिड़ी एमरजेंसी न अंदरि पाणी आहे न दरवाज़ा सही लॻल आहिनि।
हिन वक़्तु तप हवस में ही जेके आहिनि शहरी घुमनि था। मां सम्झां थो पियो त टाउन जे तरफ़ां हंगामी बुनियादनि ते इन क़िस्म जो को इक़दाम कयो वञे, हिते को स्वीपर मुक़ररु कयो वञे, भली जा बैतुल ख़ला जा 10 रुपया आहे मुक़ररु कनि, सफ़ाई त थिए, ख़ुदारा कंहिंजो को मक़सदु त पूरो थिए। जंहिं मक़सदु तहत हे वॉशरूम ठाहिया विया आहिनि उन्हनि जो उहो मक़सदु जेसि ताईं हासिलु नथो थिए त तेसि ताईं मां सम्झां थो पियो त हीअ जेको आहे हिननि जो ठहणु फज़ूल ऐं बेफ़ाइदो आहे। हे सफ़ाई सुथराई जे हवाले सां माना टाउन जे तरफ़ां हीअ क़दम क़ाबिल तहसीन आहे। माना हिकिड़ो ट्रैक्टर आहे, मां सम्झां थो पियो त टाउन जे तरफ़ां असांखे डिक्लेयर त थिए त ट्रैक्टर आहिनि घणा टाउन खे, सिर्फ़ु हिकिड़ो नज़र ईंदो आहे कमकार में, बाक़ी त नज़र न आहिनि ईंदा। ऐं हिकिड़ो जेको आहे उहो नाकाफ़ी आहे ट्रैक्टर, हिते 3 ट्रैक्टर माना डेली वेजिस ते हलणु घुरिजनि, उनखां पोइ वञी सफ़ाई थोरो घणो माना थी सघे थी।